जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर धरती टीवी जी हिन ख़ुसूसी नशरियात में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं हींअर ताईं जेका अहम डेवलपमेंट इहा आहे त सुप्रीम कोर्ट में बाज़ाब्ता तौर ते अॼु जेको कुझु थियो पाकिस्तान में उन जी हेयरिंग शुरू थी चुकी आहे। ऐं जेके रिमार्क्स चीफ जस्टिस जा हींअर साम्हूं अचनि पिया, उन्हनि चयो आहे पॉलिटिकल पार्टियूं जेके आहिनि उहे पुरअमन रहनि। 3 रुकनी जेका बेंच आहे उन अॼोको जेको ई अमल आहे डिप्टी स्पीकर जो, वज़ीर आज़म साहब जो ऐं सदर जो, उन ते बाज़ाब्ता तौर ते जेको नोटिस वरितो हो उन ते हेयरिंग ॿुधणी शुरू करे छॾी आहे। अव्हां खे अपडेट कयूं पिया त सुप्रीम कोर्ट में ॿुधणी शुरू थी चुकी आहे। 3 रुकनी बेंच जंहिंमें चीफ जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस एजाज़ुल एहसन ऐं उन सां गॾु मोहम्मद अली मज़हर साहब जेके आहिनि उहे उन बेंच जो हिसो आहिनि। बाज़ाब्ता तौर ते जेका ॿुधणी आहे उहा शुरू थी चुकी आहे। दलील इहे ॾिना पिया वञनि जेका दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे त अॼु जेको कुझु थियो आहे उहो ग़लति थियो आहे। रूलिंग जेका आहे उनखे गैर आइनी करार ॾिनो वञे। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन बि दरख़्वास्त दाख़िल कराई आहे ऐं गॾोगॾु मुतहिदा जेका अपोज़िशन आहे, गॾियल अपोज़िशन, उन्हनि जे तरफ़ां बि दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे सुप्रीम कोर्ट में। वया साहब, हेयरिंग शुरू थी चुकी आहे ऐं चीफ जस्टिस जा पहिरियां जेके रिमार्क्स साम्हूं अचनि पिया त पॉलिटिकल पार्टियूं पुरअमन रहनि, पर उन सां गॾु इहो बि चयो अथनि कोई मावरा आइन क़दम न उठाया न उठाया जाए। बिल्कुलु, इन जो मतिलबु छा आहे? आइन खां मथां क़दम उहो केरु खणी सघे थो? ऐं जेको खयो वियो आहे हिकिड़ो त सही। हिन वक़्तु जेको जॾहिं अहिड़ी सूरताल थी वेंदी आहे त पोइ आइन खां मावरा कानून जेको हूंदो आहे उहो ख़ासि तरह असांजे सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट हूंदो आहे। जॾहिं बि इन तरह जो हूंदो आहे त ख़दशो त छाकाणि त ख़ुदि जेको आहे 77 में बि भुट्टे साहब जा ऐं PN जा जेके मुज़ाकरात हुआ उहे तय थी विया हुआ। उनजे विच में पंहिंजो डील तय थी वई हुई, पर उन वक़्तु जनरल ज़ियाउल हक़ जेको आहे उहो सही आइन खां मावरा कानून क़दम खणी छॾियो हुयो। सो तंहिंजे करे सुप्रीम कोर्ट पंहिंजी जेको आहे चीफ जस्टिस पंहिंजे इब्तिदाई रिमार्क्स जे अंदरि हिकिड़ो वाज़े हिदायतनामो जारी कयो आहे। मतिलबु त जेको इहो इन तरह जा ख़दशा जेके आहिनि उहे हुया ऐं उहे हुन पिया था। पर जीअं पाण सवेर पे ॻाल्हायोसीं त हीउ मसइलो जेको आहे हाणे इन ॻाल्हि जो आहे ऐं जेका जंहिं नमूने सां सुप्रीम कोर्ट अची वेठी आहे ऐं फुल कोर्ट जो जेको फ़ैसिलो हुयो उहो बि न थी सघियो आहे। उन जो सबबु इहो बि थी सघे थो त संडे जो ॾींहुं हो, सभु जज साहिबान मता न हुजनि। हालांकि इन ॻाल्हि जो इम्कान घटि हो, छाकाणि त अॼु जेको आहे अॼु हिकिड़ो असांजो मौज़ूद चीफ जज साहिबु जेको आहे सुप्रीम कोर्ट जो उहो रिटायर बि थिए पियो ऐं अॼु उनखे जेको आहे इफ़्तार डिनर बि उनजे मान में रखियलु आहे। त माना ऑलमोस्ट सभिनी जजनि खे इफ़्तार जे टाइम ते एज़ पर जेको आहे प्रेसिडेंट आहे या एज़ पर जेको प्रोटोकॉल आहे या इदारे जूं रिवायतूं आहिनि उन मुताबिक़ सभु जज साहिबान उन पंहिंजो अलविदाई तक़रीब में उहे शरीक थींदा आहिनि। वाइस चेयरमैन सिंध बार काउंसिल ज़ुल्फ़िकार जलबानी साहब आहिनि। जी ज़ुल्फ़िकार जलबानी साहब, सलाम अलैकुम। जलबानी साहब, कीअं था ॾिसो ही जेको मामिलो थियो आहे हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट जे अंदरि हेयरिंग हले पई, तव्हां एज़ अ कानूनदान सिंध बार पंहिंजो काउंसिल जे अॻुवान जी हैसियत में हिन सॼे मामले खे कीअं पिया ॾिसो? जी, ये जेको असेंबली डिज़ॉल्व कयो आहिनि इहे गैर आइनी आहिनि, गैर कानूनी आहिनि, इन पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ आहिनि। सिंध बार काउंसिल इनखे मुकमल तौर ते रद्द करे थी ऐं इन अमल जी मज़म्मत करे थी। सिंध बार काउंसिल पंहिंजे वकील जी मार्फत सुभाणे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इस्लामाबाद में पंहिंजी पिटीशन फाइल कंदी ऐं इन अमल खे चैलेंज कंदी। अच्छा, जेको तव्हां चओ था गैर आइनी आहिनि, गैर कानूनी आहिनि, उहो कीअं पिया चओ? छाकाणि त जेको आहे स्पीकर ऑफ द हाउस जेको हुयो उन जेका रूलिंग ॾिनी आहे ऐं उनखां पहिरियों जेको रेज़ोल्यूशन मूव थियो आहे उनमें आइन जो आर्टिकल 5 कोट कयो वियो आहे जंहिंमें स्टेट सां लॉयल्टी जो मामिलो आहे। त आख़िर उहे ग्राउंड्स कहिड़ा आहिनि जंहिं ग्राउंड्स ते तव्हां इन सॼे मामले खे गैर आइनी गैर कानूनी करार ॾियो पिया? ॾिसो, ही जेको अॼु डिप्टी स्पीकर साहब बजाय उन ते एजेंडा ते अॼु इजलास जी बहस रखियल हुई ऐं उन ते वोटिंग करणी नो कॉन्फिडेंस ते, उनमें जेको हुन इजलास कोड कयो आहे, इहो जेको सेक्शन कोड कयो अथसि इहो हुन जी इंटरप्रिटेशन ग़लति आहे
इनके सुप्रीम कोर्ट बुधनी सुप्रीम कोर्ट जी सुभाणे सुबह ताईं मुलतवी कई वई आहे। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर कयूं पिया। ज़ुल्फ़िकार साहब अवां बि ईंदासीं ज़रूर। सुभाणे ताईं बुधनी मुलतवी कई वई आहे ऐं मुख़्तसिर जेको हुकुमनामो लिखायो आहे सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच उन इहो ॼाणायो आहे त रियासती इदारा जेके आहिनि उहो कोई बि गैराइनी कदम न खणण। उन सां गॾोगॾु जेको घरू सेक्रेटरी आहे उनखे बि ख़त लिखियो वियो आहे त अमन अमान जी सूरत हाल कीअं आहे सॼे मुल्क में, उन हवाले सां कोर्ट खे आगाह कयो वञे ऐं समूरनि पार्टियुनि खे अदालत इहो बि चयो आहे त उहे गॾियल तौर ते जेका दरख़्वास्त आहे उहा जमा कराइनि ऐं सुभाणे ताईं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कार्रवाई जेका आहे 3 रुकनी बेंच उहा सुभाणे ताईं कार्रवाई मुलतवी करे छॾी आहे। इंतहाई अहम ख़बर आहे, सभिनी जूं नज़रूं हुयूं सुप्रीम कोर्ट ॾांहुं त उतां कहिड़ो जेको आहे फ़ैसिलो साम्हूं अचे पियो, रूलिंग साम्हूं अचे पई। सुभाणे ताईं ही हेयरिंग जेका आहे FIR सां मुलतवी थी आहे। इनखे पंहिंजो ज़ुल्फ़िकार साहब जेको हिन वक़्तु जेको डिबेट हुई, ज़ुल्फ़िकार साहब आयो लाइन ते? हाँ, ज़ुल्फ़िकार साहब न लाइन ते। चलो हाणे जेका ॻाल्हि हुई जेको बुनियादी ज़ुल्फ़िकार साहब लाइन ते। हेलो ज़ुल्फ़िकार साहब जी त मतलब त जेको हिन वक़्तु सुप्रीम पंहिंजो नेशनल असेंबली जे अंदरि जेको कुझु थियो 198 मेंबरनि जेको आहे पंहिंजो इजलास घुराए अदम एतमाद पंहिंजो शो कयो ऐं उनखां पहिरीं जेको आहे डिप्टी स्पीकर जेका रेज़ोल्यूशन ॾिनी ऐं उनखां पोइ जो चयो त इहो हिकिड़ो तासुर हुयो काफ़ी जूरिस्ट जेके उन ख़्याल जा हुया त शायदि हिन दुनिया जे 6 नंबर वॾी आबादी वारे मुल्क ऐं सुपर एटमी पावर मुल्क जे अंदरि हाणे चीफ एग्ज़ीक्यूटिव वारो मामिलो जेको आहे उहो मुंझल आहे त छाकाणि त 198 मेंबरनि जेको आहे उन ते अदम एतमाद करे चुको आहे त उहो कीअं चीफ एग्ज़ीक्यूटिव हूंदो। जेकॾहिं इन अर्जेंसी खे महसूसु करे सुप्रीम कोर्ट त शायदि अॼु उन हवाले सां को फ़ैसिलो ॾिया, छाकाणि आइन जे आर्टिकल 95 तहत जेका नो कॉन्फिडेंस आहे उनखे 7 ॾींहंनि जे अंदरि टेबल थियण खां पोइ उन ते वोटिंग कराइणी हुई ऐं उहो 7 ॾींहुं अॼु हुयो। त हाल फ़िलहाल सुप्रीम कोर्ट उहा अर्जेंसी फील न कई आहे त उनजो मतिलबु आहे त सुप्रीम कोर्ट इन ॻाल्हि खे अर्जेंट नथी सम्झे त अॼु 7 ॾींहं ते उहा आइनी ज़िम्मेवारी पूरी थियणु घुरिजे या जेको आहे मुल्क जे अंदरि चीफ एग्ज़ीक्यूटिव वारो जेको अभाम आहे मुल्क जे अंदरि उन खे रिज़ॉल्व कजे। उन्हनि बहरहाल सुभाणे ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। अॼु जेको मुख़्तसर फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट ॾिनो आहे उनमें सभिनी इदारनि खे मुदाख़लत खां मना कयो आहे ऐं लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे बहाल रखण जे लाइ वज़ारत दाख़िला खे चयो आहे ऐं सुभाणे इंशाअल्लाह ताला असां सिर्फ़ काउंसिल जे तरफ़ां इन आइनी नुक़्ते खे मद्देनज़र रखंदे पिटीशन फाइल करांगे। नज़र में इमरान खान हिन वक़्तु मुल्क जो वज़ीर आज़म आहे या न आहे? बिल्कुल न है। वो अवाम में असलियत खोई चुको है, उनके कंहिं क़िस्म जी असलियत न हुई ऐं इहे जेको हुन असेंबली डिज़ॉल्व करण वारी जेका हुन अॼु उनखे एडवाइस कई आहे प्रेसिडेंट खे इहो अख़्तियार हुयो जॾहिं हुननि जे ख़िलाफ़ वोट ऑफ नो कॉन्फिडेंस न थियो। वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मूव थियण खां पोइ साहब तव्हां बहसियत सुप्रीम कोर्ट सिंध बार काउंसिल जे अॻवान जी हैसियत में रिप्रेजेंट जी हैसियत में इहो पिया चओ त मुल्क जे अंदरि हिन वक़्तु चीफ एग्ज़ीक्यूटिव नाले जी का शइ न आहे, एग्ज़ीक्यूटिव अथॉरिटी कंहिं बि माण्हू वटि न आहे। बिल्कुल न आहे, छाकाणि त हू पंहिंजे ऐवान में अक्सरियत नथो रखे ऐं हुनजे ख़िलाफ़ 198 मेंबर्स ऑफ द नेशनल कमेटी नेशनल असेंबली हुनखे रद्द करे चुकी आहे ऐं हुनखे बजाए कॉन्फिडेंस रखिया हुन बग़ैर कंहिं जवाज़ आणण जे विदाउट एनी लीगल जस्टिफिकेशन हुन प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे एडवाइस कई आहे त हू असेंबली छोड़े छॾे। अच्छा जलपाल साहब आम तौर ते इहो असां जेके तर्जीह निगारनि ॻाल्हाया हुआ हेसि ताईं या जेके लीगल एक्सपर्ट्स हुया या अॻुवां जज हुया सुप्रीम कोर्ट जा या बार जा अॻुवान हुया तक़रीबन इहो चयो त हीउ अर्जेंट मैटर आहे ऐं सुप्रीम कोर्ट खे फौरी तौर ते इंटरवेन करे जेका आइन जी पायमाली थी आहे उनखे जेको आहे ख़तमु कराइणु घुरिजे जेको आहे। पर सुप्रीम कोर्ट हिन मसइले खे सुभाणे ते खणी वई आहे ऐं जेको 3 रुकनी बेंच ठाही वई आहे उमेद इहा आहे त इहो फुल कोर्ट ठाहिनि हा या लार्जर बेंच ठाहिनि हा, उहो बि न ठाहियो वियो। त तव्हां इन शयुनि खे कीअं ॾिसो था? सिंध बार काउंसिल आज पंहिंजे मौक़िफ़ साम्हूं रखंदे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां घुर कई त हू हिन आइन बहरान जी सूरत में पंहिंजो कानूनी किरदारु अदा करे
वादे ऑर्डर पास करे, पर ये जो ऑर्डर मुख्तसर हाणे ॿुधायो था ऑर्डर पास कयो त मुंहिंजे नज़र जे साम्हूं न गुज़रियो आहे, मां उन में ॾिसणु चाहियां थो त छा ऑर्डर पास कयो आहे। पर मां इहो चाहींदुसि त को बि अमल जेको पाकिस्तान जे आइन जे रूल जे ख़िलाफ़ आहे उनखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो। जेको मुख्तसर ऑर्डर आहे पंहिंजो जलबानी साहब, उनमें हिकिड़ी अहम नुक़्तो आहे, उहो इहो आहे त सेक्रेटरी दिफ़ा खे जेको नोटिस जारी कयो वियो आहे ऐं उनखे ई चयो वियो आहे त लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल बहाल रखी वञे। हालांकि इहो कमु त सेक्रेटरी इंटीरियर में पंहिंजो अफेयर्स जो हूंदो आहे, घरू वज़ारत जो हूंदो आहे, पर घरू वज़ारत जे बजाए लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण जी ज़िम्मेवारी वज़ारत पंहिंजो दाख़िला घरू वज़ारत जी वज़ीर दिफ़ा खे सेक्रेटरी दिफ़ा खे चयो वियो आहे। ईअं साईं जी इन में इहो सुप्रीम कोर्ट जो वाज़े इशारो मिले थो त टी दौर इन मौक़े जो फ़ाइदो वठी करे ऐं को अहिड़ो अमल न अचे। ठीक है जलबानी साहब, वरी मेहरबानी अवां जी। जलबानी साहब, सिंध बार काउंसिल जे अगवान जो मौक़िफ़ साम्हूं आहे। सब खां अहम ॻाल्हि इहा आहे त अॼु मुख़्तसरी सही ॿुधणी थी, 3 रुकनी बेंच कई ऐं उनमें समूरनि इदारनि जे लाइ इहो चयो वियो आहे त को बि आइन खां मथां क़दम न खणे, सुभाणे ताईं इन मामले खे ॾिठो वेंदो ऐं जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि गॾियल मुख़ालिफ़ धुर जूं उन्हनि खे ऐं सुप्रीम कोर्ट बार खे अदालती मुख़्तसर हुकुमनामे में चयो आहे त तव्हां गॾियल तौर ते धुर थियो इन केस में। बाक़ी हेयरिंग सुभाणे थींदी। फवाद चौधरी साहब बि ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआ, उहे चवनि पिया त सुभाणे खां हू बि पंहिंजे हक़ में दलील ॾियणु शुरू थींदो। हाणे मामिलो सुभाणे ते हलियो वियो आहे, हाणे ॾिसणो इहो आहे त इहा हेयरिंग केतिरी ॾिघी रहंदी, सुभाणे फ़ैसिलो तय थियो न त चीफ एग्जीक्यूटिव वारो मामिलो जेका आहे उहा सुप्रीम कोर्ट अर्जेंसी फील न कई, जेका सवेर पाण जेको ॻाल्हायो ऐं ॿिया 7 ॾींहनि वारी जेका हुई उहो जेको कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन हुयो जंहिंजे बारे में ज़मीर घुमरो साहब ऐं ॿियनि दोस्तनि चयो पिए, उहा बि हुन अर्जेंसी फील न कई। हाणे इन जो मतिलबु इहो आहे त हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि चीफ एग्जीक्यूटिव केरु आहे ऐं कंहिंखे तशरीह त फवाद चौधरी साहब कनि पिया न आर्टिकल 224 फवाद चौधरी साहब ॾिसो हुकूमत जे उहो त आइन जो हवालो ॾेई आर्टिकल 5 जो हवालो ॾेई हुननि कयो, आर्टिकल हुनजो करे हुननि जो कयूं, पर छाकाणि त इहो वज़ीर आज़म तॾहिं करे सघंदो जॾहिं उहा नो कॉन्फिडेंस जे ख़िलाफ़ जेका रूलिंग आहे उहा ई जेकॾहिं उहा ग़लति आहे त पोइ वज़ीर आज़म जी एडवाइस ग़लति आहे त पोइ त इहो सॼो चकर आहे न। तंहिंजे लाइ इहो जेको बुनियादी सवाल जेके हुया अर्जेंट, जंहिंखे सभिनी ज्यूरिस्ट बि चयो अर्जेंट पे सम्झो, हिकिड़ो त 95 आर्टिकल 95 तहत 7 ॾींहं जे अंदरि उहो थियणी हुई, अॼु उहा हुननि अबॉर्ट कयो उन ऑपरेशन खे पंहिंजो डिप्टी स्पीकर जे थ्रू ऐं पंहिंजो फवाद चौधरी जे उन रेज़ोल्यूशन जे थ्रू उन जी अर्जेंसी न सुप्रीम कोर्ट एंटरटेन कई। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट वटि इहो हुजे हा त यार उहो 7 ॾींहनि जे अंदरि उहो प्रोसेस हर हाल में पूरो थिए त सुप्रीम कोर्ट चयो आहे त बाबा वञो पहिरियों हे करे अचो। ॿियो ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु मुल्क जे अंदरि चीफ एग्जीक्यूटिव, छाकाणि त चीफ एग्जीक्यूटिव वारो सुवाल करे लाज़मी थिए थो, छाकाणि त 198 मेंबरनि फ्लोर ऑफ द हाउस शो करे छॾियो त अदम एतबार जेको आहे उहो आहे। तंहिंजे करे हू जेको फ्लोर ऑफ द हाउस 198 मेंबरनि जो जेको वॉइस वियो सॼी दुनिया वटि वियो न, त उनखां पोइ जेको चीफ एग्जीक्यूटिव जो रहणु जेको आहे उहो कानूनी एतबार आइनी एतबार, छाकाणि मोरल ख़िलाफ़ जे एतबार खां त ख़तमु आहे, पर आइनी एतबार खां 198 मेंबर जंहिं ॾींहुं काउंटिंग थियणी आहे उन ॾींहुं फ्लोर ऑफ द हाउस असेंबली जे अंदरि उन जे अंदरि ऐवान में अंदरि वेही करे इहो चवंदा त असांखे हिन प्राइम मिनिस्टर ते हिन चीफ एग्जीक्यूटिव ते एतमाद न आहे। त चीफ एग्जीक्यूटिव वारो मामिलो हिन वक़्तु मुंझल आहे। ॿियो त जॾहिं हीअ जेका ॻाल्हि आहे त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन सुप्रीम कोर्ट घरू वज़ारत खे न चयो आहे, लॉ एंड ऑर्डर जी मेंटेनेंस जे लाइ घरू वज़ारत खे चवण जे बजाए सुप्रीम कोर्ट सेक्रेटरी दिफ़ा खे चयो आहे, दिफ़ा वारी उनखे चयो आहे। त इहो हिकिड़ो टियों अभाम आहे त जॾहिं लॉ एंड ऑर्डर मुल्क जो मेंटेन करणु
वो घरू वज़ारत जो कम है उनके अंदर जो है अचे तो ज्यूरिसडिक्शन के अंदर अचे तो तो आखिर सुप्रीम कोर्ट वज़ीर सेक्रेटरी दिफा के ये हिदायतूं छो कयूं ये मुझे ख्याल में टे बुनियादी गालियों जनते पान के मुख्तलिफ ज़हीर साहब इहो चवण त पॉलिटिकल पार्टियों भी पुरमन रहन गॾोगॾु को भी मुल्क जो जो इदारो है वो आइन का मथां कदम न खणे अॼु वाज़े तौर ते इहो मुख़्तसर सही पर हुकुमनामो कोर्ट जारी किया मतलब इन गाल जो को इम्कान हो या छा उन्होंने रोके छॾियो फर्दर ताणे सुभाणे हेयरिंग थे उन में अड़ी कंडीशन रही वन जो पर इन वक्त अड़ी कंडीशन नहीं मुल्क जी छो तो मेन इदारा आहिनि अस्करी इदारा उन्हनि तरफ़ां वज़ाहत कयो था जुटल आहियूं अॼु भी जो बयान जारी कयो मुल्क में सूरत हाल थियण सां असांजो को ताल्लुक़ कोन्हे इन वक्त जेका है उहा मिलिट्री जी इंटरवेंशन जहिड़ी सूरत हाल कोन्हे का पर कोर्ट पंहिंजे ऑर्डर में चयो आहे इहो त रियासती इदारा समूरा जेके आइन खां मथां कदम न खणे पर जेको मुल्क जो आइनी बहरान आहे उहो पंहिंजे हथ मौजूदु रहंदो जेको आहे इन करे सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उन सां इहो आहे त आम तौर ते इहो माण्हुनि में उमेद हुई त फौरी तौर ते जेको आहे हुन आइनी बहरान खे रोकियो वेंदो पर हिन जो मतिलबु हाणे इहो ई आहे त हीअ शइ थोरो अञा अॻिते वधंदो कोर्ट में हलंदो त तेसि ताईं जेको आहे आइनी बहरान जेको आहे इहे शयूं पंहिंजे हथ रहंदियूं ऐं हीअ डिगी बि थी सघे थी अच्छा कोर्ट हिनखे जेको आहे जंहिं पहिरियों बि साईं खां सुवाल कयो जलबाणी साहिब खां त टे रुकनी बेंच आहे हिन में लार्जर बेंच बि ठही सघे पई त जीअं फ़ैसिलो मज़बूती सां थी सघे ऐं अॻिते हली हुनखे को रद्द बि न करे सघे त हाणे ॾिसूं सुप्रीम कोर्ट कहिड़ियूं शयूं साम्हूं रखी जेको अॼु जेको फ़ैसिलो जेको कयो आहे शॉर्ट ऑर्डर में कोर्ट जेको आहे हिनजे स्टेटस को खे जेको आहे उते बरक़रार बि रखी पई सघी जेको पुराणो असांजो प्रीवियस हुयो पर कोर्ट हिन वक़्तु को फ़ैसिलो न ॿुधायो आहे तंहिंजे करे हाणे इहो ई थी करिणो पवंदो त सुभाणे जो इंतज़ारु करिणो पवंदो ॾिजे त लीगल बैटल इहा केतिरी हले थी जेका पार्लियामेंट में थियणी उहा हाणे शिफ्ट थी जेको आहे कोर्ट में अची वई आहे जेके हिननि फ़ैसिलो कोर्ट खे ई करिणो आहे ऐं ॾिसजे त इहो बहरान जेको आहे कोर्ट जे फ़ैसिले सां ख़तम थो थिए या इहो अञा वधीक संगीन रुख अख़्तियार थो करे कोर्टूं ज़ाहिर सभिनी धुरियुनि खे हिकिड़ो ॿुधण जो मौक़ो बि ॾींदियूं आहिनि जेकॾहिं अॼु फ़ैसिलो अची वञे त थी सघे पीटीआई खे ॿियनि खे इहो हिकिड़ी पीली मिली वञे त असांखे ॿुधण खां सवाइ फ़ैसिलो अची वियो या छा नोटिस उन्हनि खे बि जारी कया विया आहिनि फवाद चौधरी चए थो न असां ॾिठो आहे नसीर साहब त कोर्टूं इहो बि चवंदा आहिनि कलाक जे अंदरि पंहिंजा दलील ॾेई खणी अचो त हिन वक़्तु माण्हू सभु वेठा आहिनि मिस्टर फवाद चौधरी सुप्रीम कोर्ट अटॉर्नी जनरल साहब वेठो आहे हुकूमत खे ॿुधणो आहे माना अटॉर्नी जनरल साहब खे ॿुधणो आहे न अटॉर्नी जनरल साहब वेठो आहे कोर्ट में जेको मामिलो थियो आहे हुकूमत जे पारां जेको कुझु कयो वियो आहे उन जे लाइ त अटॉर्नी जनरल साहब वेठो हुयो ऐं उनखां अलावा फवाद चौधरी साहब वेठो हुयो उन सां लाॻापियल उन जा जेके वकीलनि जी टीम आहे उहा बि उते मौजूदु हुई अपोज़िशन जो जेको आहे पंहिंजो जेको जीअं तव्हां ॿुधायो त मंदोखेल साहब ऐं उन सां गॾु जेको सीनियर लॉयर सेकेंड उहे बि मौजूदु हुया जेकॾहिं सुप्रीम कोर्ट ॿुधणु चाहे हा त धुरियूं त वेठियूं हुयूं ख़ुदि एहसन भून साहब उते मौजूदु हुयो उहो पाण हिकिड़ी पार्टी त उन्हनि पिटीशन बि दाख़िल कई त असांखे जेको त ॿुधाइण लाइ त ॿुधाइण वारियूं पार्टियूं रिलेवेंट जेके स्टेक होल्डर्स हुया हुकूमत हुजे मुखालिफ़ धुर हुजे सुप्रीम कोर्ट बार हुजे इहे सभई माण्हू पंहिंजे लीगल टीमुनि सुधो उते मौजूदु हुया पर सुप्रीम कोर्ट जो सम्झ में न अचण जहिड़ो इहो थियो त छाकाणि त ॿ टे ॻाल्हियूं जेके वरी चवां थो अर्जेंसी हुई 95 आर्टिकल 95 तहत 7 ॾींहंनि जे अंदरि उहो करिणो हुयो अॼु जंहिं बि सबब जे करे उहो थियो आहे ख़ालिफ़ तौरु चए थी पई त उहो जेको आइन जी वायोलेशन थींदी जेको उहो थियो आहे स्पीकर डिप्टी स्पीकर जी रूलिंग आहे उहा ग़लति आहे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जेको गुज़िरियल भेरे जेका अश्योरेंस वरिती हुई अटॉर्नी जनरल खां त वोटिंग थींदी ऐं वक़्तु थिए ऐं उहा ॻणप बि पूरी थींदी जेको वोट जे बारे में उहो हुयो त उहा जेका क्लियर हिदायतूं हुयूं इंस्ट्रक्शन हुयूं उन खे अबॉर्ट कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट उहा अर्जेंसी फील करे आहे त आइन जे आर्टिकल जे तहत 7 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजो काउंटिंग थियणी आहे उहा अॼु न थी नंबर ॿी ॻाल्हि इहा त जेको चीफ एग्ज़ीक्यूटिव वारो मामिलो आहे उहो लटकियो पियो आहे चीफ एग्ज़ीक्यूटिव कीअं थो रही सघे जॾहिं पंहिंजो हिकिड़ो 198 मेंबर जेको हुननि जे ख़िलाफ़ जेको उन ऐवान जे अंदरि मौजूदु हूंदे उन ॾींहं ते यानी ऑफिशियली इजलास सॾायल आहे ईअं न त पाण जी बीठा आहिनि नो कॉन्फ्रेंस लाइ इजलास सॾायल हुयो उनमें खे जेकॾहिं अबॉर्ट कयो आहे त पर पोइ बि 198 मेंबरनि पंहिंजो उते वेही हिकिड़ो माण्हू जेको पैनल ऑफ प्रिज़ाइडिंग जो मेंबर हुयो उन खे विहारे स्पीकर जी कुर्सी ते पंहिंजो जेको आहे जेको कंसेंट आहे उहो ॾेई छॾियो त भई असां 198 मेंबर हिन वज़ीर आज़म ते अदम एतमाद जो इज़हार कयूं था कंसेंट अची वियो न हाउस जो
हाणे उनखां पोइ मुल्क जे अंदरि सुप्रीम कोर्ट पर चीफ एग्जीक्यूटिव अथॉरिटी आहे या न आहे, इहो हिकिड़ो बुनियादी सुवाल आहे। सही। सो नाज़रीन, अवांखे इहा अहम ख़बर ॾिनीसीं, सुप्रीम कोर्ट अॼु मुख़्तसिर जेका आहे उहा ॿुधणी कई आहे। उनखां पोइ जेको आहे इजलास जेको आहे कार्रवाई जेका आहे सुभाणे ताईं मुलतवी कई वई आहे। ज़ई साहब, मुख़्तसिर अवां जा कमेंट्स, उनखां पोइ अॼु जी नशरियात जेका आहे असां पंहिंजी हिते पुॼाणी कंदासीं। रमज़ान ट्रांसमिशन जेका आहे धरती टीवी जी इंतहाई अहम ट्रांसमिशन, उहा बि नाज़रीन कुझु देरि खां पोइ शुरू थींदी ऐं वरी सुभाणे ही मामिलो सुभाणे ते हलियो आहे, पाण वधीक सुभाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं। ओवरऑल अॼु जी हिन सॼी डेवलपमेंट ते मुख़्तसिर कमेंट्स अवां जा छा हूंदा? मुख़्तसिर इहो ई आहे त फ़ैसिलो अॼु थिए त वधीक बहितर हो, पर जेका मजमूई तौर मुल्क जी सूरत हाल इहा हुई त आइन जी वॾी ख़िलाफ़ वर्ज़ी थी आहे। त सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो अॼु ॿुधाया त इन सां जेको आहे मुल्क जो जेको आइनी बहरान आहे उहो अॻिते वधण खां हुनखे रोके सघिजे पियो जेको आहे। पर हाणे कोर्ट जो मुख़्तियार आहिनि, नथो करे सघे, पंहिंजो फ़ैसिलो आहे। छो त मजमूई जेको ॿुधो अॼु बि त जेतिरा बि कानूनदान हुया, तज्ज़िये निगार हुया या जेके अॻूणा जज हुया, सभिनी इहो त हीउ अर्जेंट मैटर आहे ऐं सुप्रीम कोर्ट खे अॼु ई जेको आहे फ़ैसिलो पंहिंजो ॿुधाइणु घुरिजे आहे। पर असां कंहिंजे इंसिस्ट नथा करे सघूं आला अदालतुनि ते, इहा हुनजी मर्ज़ी आहे, ॿुधणु घुरिजे, घणनि खे ॿुधो थो वञे। पर असां चाहींदासीं त फ़ैसिलो अहिड़ो कयो वञे जेको मुल्क जे आइन जे ऐं पार्लियामेंट जे हक़ में हुजे, उहो ई हिन मुल्क जे लाइ मुस्तक़बिल खे बहितर बणाईंदो। बाक़ी जीअं माज़ी में फ़ैसिला थींदा रहिया आहिनि वक़्त नज़र ज़रूरत वधीक बहरान जेको आहे शदीद वधंदा जेको आहे मुल्क अंदरि जेको। तमामु घणी महिरबानी अवां जी ज़हीर मीरानी साहब वक़्तु कढियो ऐं फयाज़ नाइब साहब अवां जी बि तमामु घणी महिरबानी। जेके जेके नशरियात जो हिसो रहिया असां उन्हनि सभिनी जो बि शुक्रिया अदा कयूं था। नाज़रीन, अॼु जो ॾींहुं पाकिस्तान जी तारीख़ में अहम ॾींहुं हो। मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं हुजनि, कानूनदान हुजनि, तज्ज़िया निगार हुजनि, सीनियर साहिब, सभिनी अॼु जे ॾींहं खे कारो ॾींहुं करार ॾिनो ऐं जेके मुख़्तलिफ़ तज्ज़िया ऐं तबसरा सॼो ॾींहुं अवां जे साम्हूं पेश कंदा रहियासीं। आख़िर में मुख़्तसिर फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट जो। सुभाणे ताईं हेयरिंग थींदी, मुलतवी कई वई आहे ऐं उनमें इहो वाज़े तौर ते चयो वियो आहे त मुल्क जा जेके इदारा आहिनि उहा का अहिड़ी हरकत न कनि, लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, का अहिड़ी हरकत न कनि जेका आइन ऐं कानून जे ख़िलाफ़ हुजे। बहरहाल सुभाणे जीअं हेयरिंग थींदी पाण वधीक उन ते ॻाल्हि ॿोल करे सघंदासीं। अॼु जी नशरियात हिते पंहिंजी पुॼाणी थी पहुचे। हाणे मुख़्तसिर ब्रेक वठंदासीं, उनखां पोइ धरती टीवी जी स्क्रीन ते तव्हांखे रमज़ान ट्रांसमिशन जेका आहे उहा ॾिसण ऐं ॿुधण जे लाइ मिलंदी। अवां जी तमामु घणी महिरबानी।